जे मां ॾिसने भगवान श्री झूलेलाल जे हथ में हिकु ग्रंथ है, ग्रंथ जो नालो छा आहे कि जे अमर ग्रंथ आहे या कोई ॿियो कोई ग्रंथ आहे उन जे बारे में कुझु? भगवान झूलेलाल साईं जे हथ में गीता जो ई ग्रंथ आहे। जेके माण्हू भ्रम फैलाइनि था कि भगवान झूलेलाल साईं हिकु सूफ़ी संत हुयो, या भगवत गीता भगवान झूलेलाल साईं जे लाइ प्रमाणित करे रही आहे कि भगवान झूलेलाल साईं पूर्णतः सनातनी हुया ऐं उन जो सनातन धर्म जे रक्षा जे ख़ातिर अवतार थियो। इन लाइ भगवान झूलेलाल साईं जो हथ में ग्रंथ खयो अथई, उहो भागवत गीता ग्रंथ आहे, भगवान कृष्ण जो अरिड़हं अध्याय वारो ग्रंथ आहे। असां हिकु मिशन तैयार कयोसीं, हर हर झूलेलाल घर घर झूलेलाल। जेको सचो सिंधी आहे लाल जो फोटो घर में लॻाए, सिंधियुनि जी पहचान झूलण, लाल सवा ॿियो कोई न आहे। इन मंत्र जेको अर्थ इहो आहे कि हर सिंधीअ खे भगवान झूलेलाल साईं सां जोड़नि, हर सिंधीअ जे घर में भगवान झूलेलाल जी तस्वीर हुजे। भई असां हिंदू सिंधी आहियूं त उनजी आईडी छा आहे? असांजी आईडी भगवान झूलेलाल साईं आहे। मुंहिंजे नज़रुनि में सचो सिंधी त उहो ई आहे जेको लाल साईं खे मञे थो, जेको झूलेलाल जे मंदिर ते वञे थो, जंहिंजे घर में भगवान झूलेलाल साईं तस्वीर आहे।